ज़िले शिकारपुर जे तालुके गढ़ी यासिन जे ॻोठ अल्लाह बख्श खोसो में पैगाम पाकिस्तान तरफ़ां वॉलीबॉल टूर्नामेंट जो एहतमाम कयो वियो, जंहिं में मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां टीमूं खेॾण लाइ आयूं। ॻोठ ऐं भरपासे जे इलाइक़नि मां सवनि जी तादाद में नौजवाननि शिरकत कई। टूर्नामेंट में महिमान ख़ासि मोहतरम वकील फ़कीर मोहम्मद खोसो, मुख्तियार अहमद खोसो ऐं आबिद हुसैन खोसो अहमद गॾाणी शरीक थिया। फाइनल मुक़ाबिलो अल्लाह बख्श खोसो ऐं टींडा जे टीमुनि में थियो, जंहिं में टींडा जे टीमुनि कामयाबी हासिल कई। बाद में मौजूद महिमाननि पारां खटींदड़ ऐं शिरकत कंदड़ टीमुनि में इनाम तक़सीम कया। उमेद आहे त ईंदड़ वक़्तनि में बि पैगाम पाकिस्तान जी टीम तरफ़ां अहिड़ा वधीक टूर्नामेंट मुनक़िद कया वेंदा।